मज़हर मिलतई मौत से मुलाकात कर दो तो ही शफन शेर है। अरे तू सफ़ा बेवकूफ़ भाई मथे तो वज ॾिनो अथसि। वज छा जो सरकार? दादन सां लड़ण जो ॻाल्हि करे मज़हर जी सम्झो दादन तव्हां बि कननि जो इलाज करायो थोड़ो किबला। बाट दादन केरु मज़हर केरु वाड़ में विड़ी पूरा थी विदा। हमके कसम छो विदा था हमके कसम के अग में छो न बुधायव। कसमन में केत करे मुझो रत साण ला तो बुधायो। मुझे हिनन हथन में कसमन जू करियूं पेरन में पहत विझी पोती बुधायो शपन शरारतू करे रहे वा। हाँ दादना पुत्र संभाल पाण के संभाल। कीअं संभालिया मां पाण के कीअं संभालिया कीअं बाहि फकिया ना मां न बाहि फके न सघंदुसि। जे बाहि फकींदुसि न त सॼी उमिरि लाइ मां अंदरां सड़ी ॻरी खाक थी वेंदुसि। अम्मा रख चार ऐं कहिड़ी बणिजी वेंदुसि। अदा इन लाइ त न पए ॿुधायोसीं को नुक़सान न थिए त को ज़लल न पवे असांजी गीचीअ में। तो कमल मूंसां ना इंसाफी कई आहे। मूं तोखे नंढी भेण समझी तुंहिंजी ॻाल्हि दिल में रखंदे कसम कयो इन ना इंसाफीअ जी सज़ा तोखे ॾींदुसि। तोखे कमल हाँ जो मूंखे साख जी सामीअ में उछली जो मूंखे कसमनि जूं नंढा बेड़ियूं हयई जो मूंखे सहन साख जूं नाकेलियूं ऐं हद तरियूं हयई। छा मां इहा नाइंसाफी बर्दाश्त करे सघंदुसि या शफन जूं बेवाजिबियूं पाण ते सही पाण ते जबर कयां। सॼी ज़िंदगीअ जो लानतानो खयूं अथां। दादन पुत्र ना मां न ॻाल्हाए मूंसां मतां लिहाज़ जा ॿधल बंद भॼी पवनि। तूं सम्झे थी त इहा नंढड़ी ॻाल्हि आहे। शफन जी हरकतुनि खे मामूली ॻाल्हि थी सम्झी। खून जे पलांद खे पाणीअ में थी पुसाई। मां कंधु खणी सघंदुसि जॾहिं शपन साम्हूं आयो त मुंहिंजो रत जोश में न ईंदो। अदा ये झोली थई बस कमल बस अॻिते हिकु लफ़्ज़ बि न उकुलजाए।
अञा बि मूंखे बुज़दिली कमज़ोरीअ जे ताने जे ओड़ा में उछलण थी चाहीं। कंवल जेकॾहिं वास्तो विझंदीअ न त पोइ दादन मौत आ। मौत डरणो ना। दादन पुट तोखे मुंहिंजी थन जो कसम आ, मुड़ी वञ। अम्मा ही वट इनमें जेकी भी कारतूस आहिनि न मुंहिंजे सीने में आण। सीनो हाँ जिगर ठरे। अम्मा मुझे अंतर में बाहि थी भरे, ये बाहि थी भरे जे पेट्रोल के बाहि। छा चवां अम्मा, तोखे छा चवां? अञा मां जियां? ॿुधाए अम्मा, अञा मां जियां? त मां पंहिंजो पाण खे तोड़ां। सॼी उमिरि जे इन ई पाए में सड़ी पंजरी उनखां आजो थियां। अदा ॻाल्हाए मूंसां। ॻाल्हाए मूंसां। मुझे रत के पाया पाए जो रत पेट्रोल बणिजी वियो आहे। रगू पाइपनि जियां जली रहियूं आहिनि। तूं मूंखे सुखनि ऐं बेसुखनि वारी पुल सिरात ते बीहारे छॾियो आहे। जेकॾहिं सुखनि वारो तो थियां त कसम तो टोड़ियां। जेकॾहिं कसम ते काइम तो रहां त बेसुखुन तो थियां। तूं समझे थी त सॼी उमिरि लाइ इहो मां सही सघंदुसि? जॾहिं इहो छपन मुंहिंजे साम्हूं आयो त मां हुनखे बर्दाश्त करे सघंदुसि? न, कॾहिं बि न। तूं त मूंखे आज़माइश जी ततल तईअ ते बीहारे अधो थी सॼी। जग में आगे अंतर जी कणी जी सघंदुसि? हाँ? छा थियो? शफन ऐं मज़हर जो टकर टाण घुर्जे। तुझे तो मज़हर खां खतुरिया माइन वारा मेणा न रे गुलण। त पोइ ईअं छो थो चवीं? अॻ में दादन सां टकर हुयसि त पोइ दादन छा करे सघियुसि? ही ॿी ॻाल्हि आहे। दादन असां केतिरो बि परे हुजऊं, पर जंहिं ॻाल्हि दा शफन टकरजे थो सा बिरादरी जी बि बदनामी आहे। बिरादरीअ जी कीअं? शफन दादन खां संग थो छिके, दादन इनकार थो करे, त इन में मज़हर कहिड़ो ॾोह कयो? मज़हर लाइ सोचींदो हूंदो दादन। मूंखे जेतिरे क़दुरु इल्मु आहे त ईअं नाहे गुलण। छा बि आहे, पर असांखे पंहिंजे यार सां निभाइणो आहे खतुरिया। ठीकु आहे, जेका संग जी सलाह। खतुरियो बि तयारु हूंदो। खतुरिया छा थियो? खबर पवंदे ई डोड़ंदो आयो आहियां। ख़बर? मज़हर ऐं शफन जो काके सोराब जे दर ते दंगल थी पियो आहे ऐं काके सोराब खे खतरनाक धकु लॻी वियो आहे। शफन अस्पताल खणाए वियो अथसि। ख़बर न आहे अलाए कहिड़े हाल में हूंदो। काको सोराब शल बचे यार। ही त बुरी ख़बर ॿुधाई इस्माइल। खतुरिया असांखे मज़हर खे मज़ो चखाइणु घुर्जे।
न मुझो ध्यान न हुयो फायर ॿुधम सही पर फायरन ॾे ध्यान ई न हुयो मूं शफन ॾिठो ई न जे ॾिसां त शफन मूं ते फायर थो करे त मां मरां हा पर ईअं भॼां न हा मज़र मूं भॼण जी ॻाल्हि कोन कई कई त सही न यार ॻोठ में हुला त मज़र ऐं शफन जे झेड़े में सुराब ज़ख़्मी थियो आहे हा हुली त इहो वियो आहे हुली वियो आहे त हुलण ॾे हामिद पुलिस भी अची सके थी मज़र पुलिस जो डपु न ॾे ख़ालिद दोस्त आहिनि मुंहिंजा बि त दादन जा बि पुॼी पियो पुलिस सां होशियारी लाज़मी आहे मज़र के माण्हू गुज़रते महसूस थिया आहिनि मज़र माण्हू ॻोठ जा हूंदा हा ईअं ई हूंदो गफर वारा शायदि पलांग लाइ पहुता आहिनि अड़े वठो असांजो प्लान बर्बाद थी वेंदो सोठल निकिरी वेंदो रोकण त घुर्जे न ईअं बुज़दिल समझदा या मरी पवंदासीं सोचण घुर्जे सफ़र अमीर फायर कंदे निकिरी हलूं सोठल वियो त असांजे मनसूबे ते पाणी फेरजी वेंदो ठीकु आहे फायर कंदे हटंदे निकिरंदा हलो अचो हलिया विया दॿा पचाए न सघिया ॿीहर मिलिया त लागी तो हलिया वेंदा ॿिए पार अचो हलो चाचा हाँ मज़र जो मांस चबाड़ींदुसि इन करे मां अहिड़े सी नामालूम माण्हुनि जे मथां खटाई आहे यार शफन घणा दफ़ा चयो तो मैं तो यार फसाद न फैलाए हिन छा में फसाद फैलायो आहे मारई मज़र फसाद री शफन तो फैलाए हू ये विड़िया कुछ करण चाहे हा न तो उन में हली करे हा न वो दरवाजे ते छो था खणे हा लिक में त जीअं कंहिंखे ख़बर न पए हूं त ज़ाहिर थिए हा न हींअर बि हुन लाइ था सोचूं न थाणो त पोइ हू लिक छाची कंदो चाचा करे सघे थो मकार माण्हू लिकी थक हणंदो आहे मां ख़बर लहंदो मांस अहिड़ी लहंदो सांस जो पोयरनि खे भारा तकंदो त शफन सां न अटकिजो ओ त ही शफन शेर आहे शेर अड़े शफन पहले मुंह ते रहम कर मुझे हिन अच्छी दाढ़ी दे ॾिस बाबा रत के बाह न दे बाबा रत के बाह मज़र ॾे चवी वरी हिन खे थो ऐ बिस्तरे ते ही छा चवई न त ख़बर अथई त थाणो धणकी आ न धणकी न आहे संग लाइ वठ वठा मज़र के ॻोठ मां लॾण जूं धमकियूं शबाना के घर वञी उनखे खौफ़ ॾियण इहो केरु थो करे थाणो ही थो करे ही या मज़र थो करे चाचा तोखे धक खेरो करे विधो आहे ही मथो कम नथो करई अञा बचाव थी वियो थी न त अलाए छा छा चवे हा ज़्यादतूं हुननि जूं ॾोह वरी मुंहिंजो यार ॿुध त हुननि मां कंहिं बि असांखे अॻिराई करे को टिखो या बिदरो चयो आहे तो ई अॻिरायूं कयो आहिनि चवां थो त चिड़ थी लॻई मूंखे लॾो खणणो पइजी वियो हिकिड़े धक में बगा थी पियो आहीं मर्द थी छाते सुस्त छोई हिम्मत कर मज़र दादन मोतबर न आहिनि
ऐं शफ़न खां बि ज़ोर न आहिनि खामखा दिलि हारे वेठो आहीं धाणो ई खोड़ हुन ॿिन्हिनि लाइ थाणो धणकी आहे नि धणकी न आहे सोराब यार शफ़न सूर थो थिए चाचा तू हौसलो रखजाए मां डॉक्टर खे ॾिसां थो सोराब सोराब ॾाढो सूर आहे हौसलो कर हौसलो शफ़न वियो आहे डॉक्टर खे वठण यार बलू जावेद असांखे बेवकूफ़ करे वियो न यार अलू जावेद न बाक़ी लालच अखियुनि ते पर्दा चाढ़े छॾिया कुझु ॾिसण में न आयो लालच बुरी भला आहे तव्हां निकिरण सां जावेद जा तॾा वेड़बा बलू पत हली वई तॾा वेड़बस त पत कान मोटींदी अलू मञाए वेंदुसि बगन ऐं सरदार खे अलू हाणे त थियो टाको हणो रेह ऐं टाकोशे में ऐबज़ार थी पवंदो आहे सो त थी वियो हाणे हथ मलण सां छा थींदो अंत पास कंहिंजी नास अरे टोक करीस मां पुछेस त तू छा चवीस एड़ो उछल ॾेस जो गड़ी खेड़ो घुमेस ने ख़बर कना जोशना यार जमादार असां ॾोह कहिड़ो कयो आहे इन खां सुठो न आहे त सच पुतरो घुराए असांखे कुट बिरोकी तुंहिंजी सम्झूं कोन था इन अज़ाब खां सुठो आहे त लठ खणी असांखे कुट उहो सूर भलो आहे जमादार थधि थो त वई तूं बीजे हिते थावे चोबिलो थी ॻाल्हाई ॿिए हंधि वेंदे त बुत मलंदे छो बुख मरीस जबल जवान से जवान को सम्झंदो ई कोन त छा ॻाल्हाईंदो तोसां खणंदो बाठो ऐं तूं पोइ ट्रपन में नी कने हमोन पास छॾ जमादार केरु सम्झे या तुंहिंजी पास ना पास खुदा नुमा हंके कशे अरे हथनेस तू जमादार मथे अबू खसकुट रे नी मखेस ने खबर अफकना जोशना वापस बरेव सच्चू हतेव ने खबर तेव तेना जोशना कमल तो त वेल करे छॾियो अम्मा हेॾां बाहि होॾां पाणी कजे त छा कजे त हिक पासे शफ़न जूं बेवाजबियूं त ॿिए पासे अधे दादनि जूं कावड़ूं अम्मा मजबूर थी चयमि न चवींसा हाणे ख़बर न आहे अलाए छा करे मुसीबत में अची वेंदियूंसीं दादन मुड़ंदो कोन या पंहिंजे लाइ या शफ़न लाइ नुक़सान ई कंदो छा कमायोसीं जेकॾहिं दादन खे कुझु थिए या शफ़न खे कुझु थिए अम्मा मूं त बाॾायोमांसि न कावड़ में न जज़्बात में थी जाए वाइदो ऐं कसम वरितोमांसि तॾहिं ॻाल्हि कईमांसि हाणे त तूं सोच केॾी वॾी ग़लती कई अथई थी वई अम्मा तूं सम्झे थी शफ़न जेॾी वॾी बेवाजबी हज़म करे वेंदो खेसि चवण खां अॻु मूंखां पुछे था सलाह करी हा त रोके छॾियां हा तोखे मां अम्मा थी वेंदी आहे ग़लती मूं सम्झियो दादन भाव आहे मुंहिंजो घणो ख़्यालु रखंदो आहे मञींदो मुंहिंजी छा ख़बर त एतिरो बिगड़ी वेंदो बम जहिड़ियूं ॻाल्हियूं दादन सही सघंदो थोरो सोचे तव्हां कवल अम्मा चयमि न त ग़लती थी वेंदी आहे इंसान आहियां अम्मा शफ़न जे आज़ारनि खां तंग थी ॻाल्हि खोले वेठमि हाणे छा थींदो वरी छा हाणे रब रहम करे जुगा झण थियण खां बचनि तूं बेसमक तीली ॿारे जुगनि ते उछलाई आहे ख़ुदा करे न लॻे मां त कॾहिं कूड़ बि न ॻाल्हायो आहे इन जे ख़ौफ़ खां खोड़ भेरा नटाए वियसि मां कमल अम्मा अधो अचे त मेड़ मिंथ कयूंसि मन असांजी मञे
बराबर एआईजी साहब तव्हांखे चयो हूंदो, एसपी साहब खे बि हिकु न चयो हुजेसि, उनखे मूं गुज़ारिश कई आहे। तव्हां वटि बि इन करे हली आयुसि त राज जा मामला आहिनि ऐं राज जा मामला सरदार हल कंदा आहिनि। पुलिस सरकार आहे ऐं सरकार सभु जे लाइ हूंदी आहे, हिकु जे लाइ न। डीएसपी साहब समझुम शाहबाज़ खान, रत छाण जहिड़ा झगड़ा रोज़ जो मामूल बणाए छॾियो आहे तव्हांजे बिरादरनि। उन्हनि खे रोकण लाइ पुलिस त रुक में त ईंदी न। भले मूं रोकियो आहे, हरगिज़ न। कहिड़ी बि बिरादरी जो हुजे, उबतो टंगियोसि, मां विच में अची वञा, मां ॾोई। बाक़ी हिकु पासो वठी बीहण मुनासिब न आहे। ख़ासि करे दादनि ऐं औरतुनि जे मामले में तव्हां विच में न अचो। मां सरदार आहियां। न ईंदासीं, पर उन में अमन अमाना में खलल पवंदो न। पवणो आहे खलल साहब। जेको खलल विझे न, उनखे उबतो टंगियो। मां विच में अचां त मां ॾोई। बाक़ी बादल दादन ऐं सोढल जे हवाले सां मूंखे सोढ़ो पवणु सुठो न आहे। केरु तो सोढ़ो पियो शाहबाज़ खान? तव्हां बादल ऐं औरतुनि जे बयान जे हवाले सां ऐं एसएच साहब सोढल ऐं दादन जे हवाले सां। यार मां सरदार आहियां। राज जो माण्हू अची मूंसां गुथो ॻाल्हाए वञे। सरदार, या साहबन के सुधी न आहे, खेन ॿुधायो। सुध आहे एसएच साहब खे। सोढल खे छूट कए छॾी आहे। मूं छूट न छॾियो आहे शाहबाज़ खान। इन बहस में मां कोन थो पवणु चाहियां। तोखे कंहिं शइ जी बि ज़रूरत पए त मां हाज़िर आहियां, इनकार कोन कंदुसि। बाक़ी मुंहिंजे राज जे माण्हुनि सां मिली करे मूंखे कमज़ोर करण जी कोशिश न कर ऐं न ई ॾिठो कर। जिन उन्हनि खे होशी मिलंदी त मूं लाइ पेचीदगियूं पैदा थींदियूं। हाणे न कंदो फरमान अली, मां चवांसि थो। महिरबानी डीएसपी साहब। हलो सरदार, अम्मा जी दुआ का। फरमान अली जी सर। फिलहाल ढर ॾे शाहबाज़ खान खे। जी सर, जेको हुकुम। जी सोट मुझे आडो साख जो रनी कोट बीठल आहे। रनी कोट बि त हा, मां साख बचाइण बि चाहियां थो। मुंहिंजी ॻाल्हि मज़हर सम्झे थो। असांखे बि ख़बर पवे दादा न। हामिद, कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेकी पंहिंजे पाछे सां बि न कबियूं आहिनि। तव्हां मुंहिंजा जिगरी यार आहियो, ग़लति न सोचिजो। जे हिकु अधु ॻाल्हि अंदर में या मज़हर ताईं रहणु ॾियां, यार दिल में न कजो। दादा न तूं सही तो चवें, दिल में छो कंदासूं? शफन मज़हर ते हमलो कयो आहे ऐं होलायो अथसि त मज़हर हमलो कयो आहे, जंहिंमें सुराब ज़ख़्मी थियो आहे। शफन खोड़ भेरा मज़हर ते उलरियो बि आहे। दिलबर, मां उन जे पुॼण लाइक़ु आहियां। पलांत कबुस मज़हर कयोसि पलांत त जीअं शपन खे ख़बर पवे। इस्पताल में आहे, मोटे मोटे छो? इस्पताल में ही रहे या इस्पताल मां ऊंदाईअ कोठीअ में बंदि थिए त जीअं सर्दीअ खां बची सघे। हा, समझम सोट। हामिद, दिलबर, अचो त शफन खे इस्पताल मां खंभे त वाड़ियोंसि माल वारे वथाण ते। अचो।
शफन दादन मौत आहे मौत टरणो नाहे टरणो रोज तो बेरे